नाज़रमां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हालत केतिरो बाईपास वटां पुलिस एहलकार 5 ॼणनि खे मुबैना तौर खंबे विया। वीगो गाड़ी में सवार एहलकार होटल ते का करे 5 ॼणनि खे खंबे विया। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त एहलकार हिक ॼणे खे डिग्री कॉलेज केतिरो वटि छॾे 4 ॼणनि खे पाण सां गॾु खणी विया। केतिरो पुलिस वाक़े खां अणॼाणाई ज़ाहिर करे छॾी। होटल वारनि मालिकनि मूजिबि त अगवा कंदड़ माण्हुनि खे सरकारी वर्दियूं पातल हुयूं, जॾहिं त गाॾियुनि ते को बि सरकारी नंबर प्लेट न हो। एसएचओ केतिरो राब्तो करण ते ॿुधायो त असांखे का बि ॼाण न आहे। असां बि ॿुधो आहे त वाक़ियो थियो आहे। असां बि हिन मामले जी जांच करे रहिया आहियूं। जॾहिं त ॿुधायो पियो वञे त कमजी वियल 4 ॼणनि मां हिकु सैयद, हिकु मला ऐं 2 ॼणा लुंड बिरादरी सां तालुक़ रखनि था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।